साईं मूंखे पेशाब जे कतरनि जी बीमारी आहे, वुज़ू कयां थो कतरा अचनि था, छा इन सूरत में नमाज थी वेंदी? हिकिड़ो तरीक़ो इहो आहे कतरात खां बचण जो त जॾहिं इंसान पेशाब खां फारिग़ थिए त थोरो ज़ोर सां खंघे या थोरी चुरपुर करे ताकि जेके कतरात आहिनि उहे ख़ारिज थी वञनि। जेकॾहिं इन सूरत जे बावजूद भी कतरात अचनि था ऐं उनखे कतरात अचण जी बीमारी आहे त शरीयत में उन जो तरीक़ेकार इहो आहे त उहो शख़्स हिकिड़े वुज़ू सां हिकिड़ी नमाज पढ़ी सघे थो। यानी ज़ुहर जी नमाज जो वक़्तु आहे, वुज़ू कंदो, ज़ुहर जा फ़राइज़ पढ़ंदो, सुन्नतूं पढ़ंदो, नवाफ़िल पढ़ंदो ऐं इन्ही टाइम जे अंदरि तिलावत भी करे सघे थो। पर जीअं ज़ुहर जो टाइम ख़त्म थींदो, असर जो टाइम दाख़िल थींदो त हिन जो वुज़ू चाहे पेशाब करे न करे वुज़ू ख़त्म। हाणे असर जी नमाज जे लाइ इनखे दोबारा वुज़ू करणो आहे। यानी हिक ई वुज़ू सां हिक खां वधीक नमाज़ूं नथो पढ़ी सघे। जीअं सियारे जे अंदरि असां हिक वुज़ू सां ॿ नमाज़ूं या 3 भी पढ़ूं था, पर जंहिं शख़्स खे पेशाब जी बीमारी आहे उन जे लाइ इहो पैकेज न आहे, इहा सहूलत उन जे लाइ न आहे, छो त उनखे हिकिड़ी कतरात जी बीमारी आहे। उन जे लाइ हुकुम इहो आहे त उहो हर नमाज जे लाइ अलहदा अलहदा वुज़ू कंदो, पोइ उन जी नमाज थींदी।